इंग्लैंड जे हिक ॻोठ में मक़ामी माण्हुनि खे अजीब आवाज़ ॿुधण में अची रहिया आहिनि, जंहिं सबबि घणनि ई माण्हुनि निंड करण छॾे ॾिनी आहे। इंग्लैंड जे ओलह यॉर्कशायर वेझो हैलिफैक्स जे इलाइक़े होम फील्ड जे ॻोठ में हिक अजीब ऐं पुरस्रार आवाज़ माण्हुनि खे परेशान करे छॾियो आहे। मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त माखीअ जी मख जी भूं भूं जहिड़ो आवाज़ हूंदो आहे। इहो आवाज़ घणो तेज़ त नाहे हूंदो, पर वॾी परेशानी ॾिए थो। संदन चवणु आहे त हेल ताईं हुन जो पतो नाहे पियो त इहो आवाज़ छाजो आहे ऐं किथां अचे थो। हिन थोरे आवाज़ सां निंड ऐं मूड ॿई ख़राब थी वञनि था। ॿुधायो वियो आहे त इहो आवाज़ सभिनी मुक़ामी माण्हुनि नाहे ॿुधो, पर जिन बि ॿुधो आहे उन्हनि जी ज़िंदगी सख़्तु मुतासिर थी आहे। इंग्लैंड जी ॿाहिराड़ियुनि में इन खां अॻु बि अहिड़ा आवाज़ ॿुधण में आया हुआ, जंहिं बाद हेडलाइंस में बि इहे ख़बरूं हलियूं हुयूं ऐं अख़बारुनि बि छापियूं हुयूं, पर उन बावजूदि को बि पतो न पइजी सघियो हो। इख़्तियारियुनि पारां इन हवाले सां जांच टीम बि जोड़ी वई। हिकु कंसल्ट मुक़ररु कयो वियो जंहिं आवाज़ जो पतो लॻाइण जी कोशिश कई, पर इहो आवाज़ अॼु ॾींहं ताईं पुरस्रार आहे ऐं माण्हू हेल ताईं परेशान आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk